बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 29 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां। ही आख़िरी सबक़ आहे इन क्लास जो। हिन जो पहिरियों हिसो असां पहिरें वीडियो में पढ़ी चुका आहियूं। अॼु ही हिसो ॿियो पढ़ंदासीं ऐं आख़िरी सबक़ आहे। इन खां पोइ असां इंशाअल्लाह 5वीं क्लास जा जेके सबक़ आहिनि उन्हनि खे पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। अॼोकी सबक़ जो उनवान आहे सुठो शहरी। पहिरें हिन सबक़ खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। हलूं था सबक़ जी तरफ़। हे वापिश हू बे ज़ेर बे, ये ज़बर य, नून ज़ेर ने, बेया ने, खये खे, ऐन ज़ेर ए, जे ज़बर ज़, ते ज़बर त, इज़्ज़त, डे ज़ेर डे, हमदो ये डे, थेवा थो, जीमिए जे, काव ज़बर क, डे ज़बर ड, हे नून ज़ेर हे, जे कॾहिं, काफ़ा को, खे अलफ नून खां, हमदो पिशो, सीन ज़ेर से, खाऊं से, अलफ खाए ज़ेर इख, ते ज़ेर ते, लाम अलफ ला, फे पिशफ, इख्तिलाफ, रे ज़बर र, खये खे, रखे, थेवा थो, ते ज़बर त, हेवा पिशा हू, अलफ पिशा नून ज़बर न, उन, सीन अलफ नून सां, झेये झे, रेवाड़ो, झेड़ो, झे ज़बर झ, टेवा टो, झटो, झेड़ो झटो, नून ज़बर न, थेवा थो, काव ज़बर क, रये रे, करे, हेवा पिशा हू, बे ज़ेर बे, ये ज़बर य, नून ज़ेर ने, बेया ने, जीमिए ज़ेर जी, मीम ज़बर म, दाल ज़बर द, दाल ज़बर द, मदद, काव ज़बर क, रे ज़बर र, णे ज़बर ण, करण, सीन अलफ नून सां, गाव ज़बर ग, डेवा डो, गाव ज़बर ग, डे पिश डो, गडो गड, हे ज़बर ह, रे ज़ेर रे, हर रे, काव सीन ज़ेर किस, मीम ज़बर म, किस्म, जीमवा जो, ते ज़बर त, ऐन अलफ आ, वापिश वो, नून ज़ेर ने, ताउन, काव ज़बर क, रये रे, करे, थेवा थो, सीन पिश सु, ठेवा ठो, सुठो, शीन ज़बर श, हे ज़ेर हे, रये ज़ेर री, शहरी, जीमिए जे, तेवा तो, णये ज़ेर णी, काफ पिशक, जेतोणीक, पे नून ज़बर प, हे नून ज़ेर हे, जीमिए ज़ेर जी, पंहिंजी, अलफ ज़बर अ, लाम ज़बर ल, गे पिशग, अलग, सीनवा सो, चे ज़बर च, सोच, हमदो दो ज़ेर ऐं, वये ज़ेर वी, चे अलफ चा, रे ज़ेर रे, विचार, रे ज़बर र, खये खे, रखे, थेवा थो, पे ज़बर प, रे ज़बर र, पर, हेवा पिश हू, अलफ पिश ओ, नून ज़बर न, उन, हाय ज़बर है, वालफ वा, लामिए ले, हवाले, सीन अलफ नून सां, पे नून ज़बर प, हे नून ज़ेर हे, जीमवा जो, पंहिंजो, हे ज़ेर हे, काफ पिश को, हिक, खे पिश को, लाम ज़ेर ले, ये ज़बर य, लाम पिश ल, खुलियल, मीमवा ज़बर मो, काफ ज़ेर के, फे पिश फ, मौक़िफ़, रे ज़बर र, खये खे, रखे, थेवा थो, जीमिए जे, काव ज़बर क, डे ज़बर ड, हे नून ज़ेर हे, जे कॾहिं, काफ़ा को, हमदो ये ज़ेर ई, कोई, सीन नून ज़बर सन, दाल ज़बर द, सीन ज़ेर से, संदा से, खाए ज़ेर खी, ये लफ या, लाम ज़बर ल, ख़याल, हमदो दो ज़ेर ऐं, वये ज़ेर वी, चे अलफ चा, रे ज़ेर रे, विचार, सीन अलफ नून सां, मी पिश मु, ते ज़बर त, फे ज़ेर फे, काफ पिश को, मुतफ़िक, नून ज़बर न, थेवा थो, थे ज़ेर थे, हमदो ये थे, ते ज़बर त, हेवा पिश हू, अलफ पिश हो, नून ज़बर न, हे ये ज़ेर ही, हमदो ज़बर है, उन ये, खये खे, ते ज़बर त, बे ज़ेर बे, दालिए ज़ेर दी, लाम पिश ल, तब्दील, काव ज़बर क, रे ज़बर र, णे ज़बर न, करण, मीम दो ज़ेर में, काफ अलफ का, बे ज़ेर बे, काबे, घे ज़बर घ, टे ज़ेर टे, ते अलफ ता, हमदो ये ज़ेर ही, घट ताई, मीम हाय ज़बर मह, सीनवा पिश सू, सीन ज़ेर से, महसूस, नून ज़बर न, थेवा थो, न थो, काव ज़बर क, रये रे, करे, सीन पे सु, ठेवा ठो, सुठो, शीन ज़बर श, हे ज़ेर हे, रये ज़ेर री, शहरी, पे नून ज़बर प, हे नून ज़ेर हे, जीमिए जे, पंहिंजे, मीम अलफ मा, हाय वा हो, लाम ज़बर ल, माहौल, जीमिए ज़ेर जी, ते ज़बर त, मीम अलफ मा, मीम पिश म, तमाम,
गे ज़बर घण ये ज़रणी घणी हाय ज़र हे फ़ेल फ़ा ज़ोय ज़बर ज़ ते ज़बर त हिफ़ाज़त काव ज़बर कर ये रे कर रे थेवा थो हेवा पिश हु अलफ पिश ओ नून ज़बर न है ये ज़र ही हमदो ज़बर है उन ये अलफ गा लाम हे ज़र ले गाल हे तये ते वये ज़र वी सीन अलफ सा हे ज़बर है वे सा है रे ज़बर र खये खे रखे थेवा थो ते ज़बर त दाल नून पिश दुन ये अलफ या दुनिया अलफ नून ज़बर अन दाल ज़बर द रे ज़र रे अंदर हे ज़बर है रे ज़र रे हर हाय ज़बर है वा अलफ वा लामिए ले हवा ले सीन अलफ नून सा मीम से पिश मुस बे ज़बर ब ते ज़र ते मुस्बत ते ज़बर त बे ज़र बे दालिए ज़र दी लामिए ज़र ली तब्दीली अलफ मद आणे आणे सीन ज़बर स गे ज़र गे जिमिए जे सगजे थइए ज़र थी हे ज़र हे काफ पिश को हिक सिम पे सुठ ये थे सुठे शीन ज़बर श हे ज़र हे रइए ज़र री हमदो ज़बर है शहरी है जिमिए ज़र जी जाल ज़र जे मीमिए में दाल अलफ दार ये ज़र री जिम्मेदारी हेवा नून पिश हूँ दालिए ज़र दी हूँ दी अलफ मद आ हे ये आ हे ते ज़बर त हेवा पिश हु पे नून ज़बर प हे नून ज़र हे जिमिए जे पंहिंजे पे अलफ पाड़ ये रे पाड़े शीन ज़बर श हे ज़र हे रे ज़बर र शहर ये अलफ या गेवा गोठ पिश गोठ वालफ वार हे ज़बर र नून ज़र ने वारन अलफ ज़बर अण पिशण अण पे ज़बर पढ़े हे ज़र ढे ये ज़बर या लाम पिशल अण पढ़ियल शीन ज़बर श हे ज़र हे रइए ज़र री नून ज़र ने शहरिन खये खे लाम ज़र ले खे ज़बर खण पिशण लिखण पे ज़बर पढ़े हे ज़बर ढण पिशण पढ़ण सीनिए से खे अलफ खा रइए रे से खारे अलफ सिंदर इस कफ़ा पिशकू लाम ज़बर ल स्कूल केवा खो लामिए ले खोले ये अलफ या लाम अलफ ला हमदो ज़र बे ज़बर ब रइए रे ये ज़र री लाइब्रेरी काफ अलफ का हमदो ज़र मीम पिशम कायम काव ज़बर क रइए रे करे ते ज़बर त जिमिए ज़र जी हमदो नून ज़बर जीअ शीन ज़बर श हे ज़र हे रइए ज़र री नून ज़र ने शहरिन जिमा जो वा काव ज़बर वक्त ते पिशत वक्त अलफ ज़बर जीम अलफ जा ये वा यो अजायो नून ज़बर न वा ज़बर व ये वञे अलफ ज़बर सीन अलफ नून सा असां खये खे पे नून ज़बर प हे नून ज़र हे जिमिए जे पंहिंजे मीम लाम पिश मुल्क काव ज़बर क मुल्क जिमा जो सीन पे सुठे वाठो सुठो शीन ज़बर श हे ज़र हे रइए ज़र री शहरी बे ज़बर ब णे ज़र णे जिम ज़बर ज णे ज़बर न बण जण लाम अलफ लाम दो ज़रे लाए गे ज़बर घर रे ज़र रे घर रे पहला पाड़िए रे पाड़े गेवा गोठे पिशठ गोठ हमदो दो ज़रे ऐं शीन ज़बर श हे ज़र हे रे पिशर शहर खये खे साद अलफ साफ हे पिशफ साफ शीन पे सुथ हे ज़र थे रे वारो सुथरो रे ज़बर र खे ज़बर खण हे ज़बर न रखण खे ज़बर ख पये पे खपे अलफ ज़र हमदो ये नून इए काव ज़बर क रे ज़बर रण ज़बर न करण सीन अलफ नून सा वा ज़बर व तो ज़बर त नून ज़बर न वतन हमदो दो ज़रे ऐं काफ़ा ज़बर कौ मीम ज़बर म कौम जिमिए ज़र जी खाई दाल ज़र ख़िद मीम ज़बर म ते ज़बर त खिदमत थइए नून ज़र थी दालिए ज़र दी थींदी। दोस्तों हाणे सब खे रवां पढ़ंदासीं। ॿियनि खे इज़त ॾे थो जेकॾहिं को खांसि इख़्तिलाफ़ रखे थो त हू उन सां झेड़ो झटो न थो करे। हू ॿियनि जी मदद करण सां गॾोगॾु हर क़िस्म जो ताउन करे थो। सुठो शहरी जेतोणीकि पंहिंजे अलॻि सोच ऐं वीचार रखे थो पर हू उन हवाले सां पंहिंजो हिकु खुलियल मौक़िफ़ रखे थो। जेकॾहिं कोई संदसि ख़्याल ऐं वीचार सां मुतफ़िक़ नथो थिए त हू उन्हीअ खे तब्दील करण में का बि घटिताई महसूस न थो करे। सुठो शहरी
पंहिंजे माहौल जी तमामु घणी हिफ़ाज़त करे थो। हू उन्हीअ ॻाल्हि ते वेसाह रखे थो त दुनिया अंदरि हर हवाले सां मुस्बत तब्दीली आणे सघिजे थी। हिकु सुठे शहरीअ जी ज़िमेदारी हूंदी आहे त हू पंहिंजे पाड़े शहर या ॻोठ वारनि अणपढ़ियल शहरियुनि खे लिखणु पढ़णु सेखारे, स्कूल खोले या लाइब्रेरी क़ाइमु करे त जीअं शहरियुनि जो वक़्तु अजायो न वञे। असांखे पंहिंजे मुल्क जो सुठो शहरी बणिजण लाइ घर, पाड़े, ॻोठ ऐं शहर खे साफ़ सुथिरो रखणु खपे। ईअं करण सां वतन ऐं क़ौम जी ख़िदमत थींदी।